जाए इन करे जेकॾहिं बानो को मुंहुं मुहांडे जो सुठो लक्षण भरियो ज़बान जो सुठो हुनर ॼाणे उनजो आला रेट इनके चइबो बानो इनके ग़ुलाम चइबो आहे अरबी में उनके चइबो आहे अब्द ऐं ॿियो हूंदा आहिनि नौकर जेके पाण वटि आमतौर ते को दुकान ते को किथे नौकर इहो नौकर ऐं बाने में फ़र्क़ु आहे नौकर पघार वठंदो ड्यूटी कंदो कमु हिकु कंदो या त ॿुहारो कढंदो बंगले जो सफ़ाई कंदो या ट्रैक्टर हलाईंदो गाॾी हलाईंदो कमदारी कंदो को बि हिकु कंदो सभु कमु कोन कंदो ऐं पघार वठंदो ड्यूटी पूरी करण खां पोइ उनजी मर्ज़ी आहे जिते वणे उते वञी रहे इहो आहे नौकर ऐं जेको बानो हूंदो आहे उनजो को बि हिकु कमु न हूंदो आहे उनजो 24 कलाक कमु सिर्फ़ु पंहिंजे मालिक खे राज़ी करिणो आहे मालिक चए थो ॿुहारी कढ हाज़िर मालिक चए थो ट्रैक्टर हलाए हाज़िर मालिक चए थो लेट्रिन साफ़ कर हाज़िर मालिक चए थो बोरची जो कमु कर हाज़िर मालिक चए थो हारी थी हाज़िर मालिक चए थो कमदारी कर हाज़िर 24 कलाक हुनजी ड्यूटी ऐं पघार कुझु बि कोन मिलंदो 24 कलाक हुनजी ड्यूटी पंहिंजे मालिक खे राज़ी करिणो आहे जी मालिक राज़ी थिए तीअं उनखे करिणो आहे इहो आहे न बानो ॿियो नौकर असां कलमो पढ़ियो आहे कलमे पढ़ण खां पोइ असां अल्लाह ऐं उनजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा बाना थिया आहियूं नौकर कोन आहियूं असीं छा थिया आहियूं बाना थिया नौकर कोन आहियूं नौकर हुजे त 2 कलाक ड्यूटी करे वांदो थी वञे न निमाज़ खपे थी न ख़ुदा खे हाज़ुर निमाज़ूं 5 पढ़ियूंसीं हाणे वांदा रमज़ान जे महीने में रोज़ा रखंदासीं पोइ त वांदा पोइ जीअं वणे थी पिया करियूं छो त ड्यूटी पूरी कईसीं हाणे असांजी मर्ज़ी आहे जिते वणे उते रहूं जी वणे थी सुम्हूं जी वणे थी जागूं असांखे मर्ज़ी असांजी कोन को असां बाना आहियूं असां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जा ग़ुलाम आहियूं 24 कलाक असांखे पंहिंजे मालिक खे राज़ी रखिणो आहे जी मालिक राज़ी थिए असांखे राज़ी रखिणो आहे जेको कमु चवे असां नौकर कोन आहियूं असीं बाना आहियूं जेकॾहिं नौकर हुजो आहे त ड्यूटी करे वांदा थी वञो आहे पोइ अहमद राजे जे पाॾे वांगुरु मुल्क पिया चरूं हा अहमद राजे जा पाॾा ॿुधा थो कॾहिं अहमद राज असांजे लाड़ में आहे गोलाणची खां परियां अहमद राजे जे पाॾनि जो को बि नालो कोन वठंदो जंहिंजी वणे तंहिंजी ॿनी पिया चरनि नालो कोन वठंदा मारींदा कोन धिकींदा कोन हुनखे हथ ॿधंदा पाॾे खे झोली छलींदा उहो अहमद राजे जा पाॾा साईं उहो पाॾा बि उते साईं हूंदा आहिनि अहमद राजे जा पाॾा साईं मां ग़रीब मिसकिन आहे मेरा हे ई हिकिड़ा ॿार जंतर दा ख़ुदा जे वास्ते मेरी बि हींग न कर वञ परूं मोली यासीन मदरसा ॿनी लॻी पई वञ उहींदा बरसिंग चर मेॾा नाला न घिन हथ ॿधंदा मारींदा कोन केरु अहमद राजे जे पाॾनि खे चवे असां वटि मशहूरु आहे पाको हीउ त सभु अहमद राजे जो पाॾो आहे पोइ ख़ुदा जी कुदरत आहे सभु असांजा लाड़ जा माण्हू सवेरे साईं पियो चयो न त असीं न को लाड़ जा न को उतर जा लाड़ी आहे उतरा जी लाड़ी किथां आहियो तव्हां ऐं तव्हांखे तकरी जे दौरान तव्हांखे मिसाल कोन थो ॾियां त लाड़ी उतरा जी कंहिंखे चवंदा आहिनि उहो तव्हांखे केॾी महिल कचहरी में ॿुधाईंदो ज़िंदगी रही उते जा सभु माण्हू झंग उते जा हितां खां जेकबाबाद ठुल लाड़काणो ओ इन इलाइक़े जा गौसपुर ऐं जा माण्हू अची उते ज़मीनूं ख़रीद कयूं ॾिठो त पाॾा ईअं पिया हलनि केरु नालो वठण वारो कोन ॿी सवाइ इन पासे जा नांगा वाह बि जेके ख़ुदा खे बि मस मञींदा हुआ साईं अब्दुल्ला शाह बुखारी डॉक्टर ख़ालिद अब्दुरज़ाक मेखो अब्दुल हमीद लुंड जूं तकरियूं ॿुधी ॿुधी सफ़ाइन ओरिजिनल वाह बि जेके उन पासे जी बनियूं वरितूं ॿी रातो पेट में पाॾा कुई खुरनि सुधो खाई विया अहमद राजे खे जो मुल्क पियो थिए भले थाण पियो थो वञे असां केस कर असां कलमो पढ़ियो आहे कलमे पढ़ण खां पोइ असां बाना आहियूं नौकर कोन आहियूं ऐं नौकर जो कमु 24 कलाक पंहिंजे मालिक जी ड्यूटी ॾियणी आहे इहो ई सबबु आहे असांखे 24 कलाक पंहिंजे मालिक जो ग़ुलाम थी रहणो आहे पाणी पियो था हेॾा ॾिसो पाणी पियो था पाणी पंहिंजी मर्ज़ी सां पीअणो कोन को जी मालिक चवंदो ईअं ऐं जी मालिक जो महबूब नबी चवंदो उनजे तरीक़े सां पीअणो आहे असीं जेके डिॼंदा आहियूं न मियां शरीयत ते अमल असां खां किथां पहुचंदो
असीं सभु माण्हुनि जो ज़हन इहो आहे मियां शरीयत ते अमल करनि उहे वॾा वॾा मौलवी हुजनि के क़ुर जा हाफ़िज़ हुजनि उहे क़ुर त शरीयत ते अमल कनि। असीं त ॿेली सॼो ॾींहुं थ्रेचर में सॼो ॾींहुं ॿनियुनि ते सॼो ॾींहुं गाह ते असीं लोह लॻा पिया आहियूं। अबा हलो हाणे माठि करियो ऐं जी ते ज़ोर सां ॻाल्हाए तूं अञा बि आवाज़ु वधाए थो। असीं जेको डिॼंदा आहियूं मियां शरीयत ते अमल उहो करे जेके वॾा मौलवी हुजनि। असां किथां असांखां शरीयत ते अमल थींदो? डिॼो न शरीयत ते अमल करणु सफ़ा सवलो अथव। सभु दुनिया जा धंधा करियो किथे बि शरीयत तव्हांखे रोकींदी कोन को। शरीयत चवे थी सभु कमु करियो रुगो नियत बदिलायो अल्लाह तव्हांजी आदत खे इबादत बनाए छॾींदो। अबा पाणी जो कमु कहिड़ो आहे? उञ लाइणु। मुस्लमान पीए त बि उञ लाइ ग़ैर मुस्लिम पीए त बि उञ लाइ। पर इहो ई पाणी इनखे पी नियत तब्दील कर ऐं तरीक़ो रसूल जो। पाणी पियो सॼे हथ में रखो ॾिसी पोइ पियो वेही पियो बिस्मिल्लाह पढ़ी पियो 3 साहनि में पियो पी पछाड़ियो चओ अल्हम्दुलिल्लाह। घणो ख़र्चु थियो? कुझु बि न। घणा कलाक लॻा? कुझु बि न। कोली बि पीए थो मुस्लमान पीए थो रुगो इन तरीक़े सां तो पाणी जो गिलास पीए थो 60 नेकियूं तुंहिंजे खाते में आयूं। 6 सुन्नतनि ते अमल थियो। हिके पाणी जे गिलास में अल्लाह तुंहिंजे लाइ जन्नत जा दर खोले छॾिया। 60 नेकियूं पाणी जे गिलास में। पाणी जे गिलास में कोई अमल तो कोन कयो। इहो ई पाणी जेकॾहिं ईअं ई लाहे छॾिया रुगो गड़ गड़ करे पाणी लही वही वञा उञ लही वञा पर तोखे सवाबु कोन थिया। रुगो नियत बदिलाए तरीक़ो नबी जो वरितई अल्लाह तुंहिंजी आदत खे इबादत करे छॾियो। ॿुधाए त शरीर सवली आहे ॾुखी आहे? सफ़ा आसान आहे। झक सभु दुनिया जा धंधा करियो। अबा सुबुह जो सवेरे तव्हां हारी माण्हू मज़दूर माण्हू सुबुह जो सवेरे मज़दूर ते निकिरंदा हूंदा। कंहिं जोड़ो कढियो कंहिं चिंगची कढी कंहिं गाॾो कढियो कंहिं बसर बटाटा होका पियो ॾे ओड़े पाड़े में को जोड़ो पियो आहे ॿनी में वाहे पियो ढगर के मां भेण ते गारियूं न ॾे बाक़ी आ खबी भले तूं इहो आवाज़ु पियो लॻाए जोड़ो पियो आहे तूं आवाज़ु लॻाए तूं बसर बटाटा गाॾे ते विकिण चिंगची कढ सुज़की कढ दुनिया जा धंधा कर। तूं ओड़े पाड़े में फेरी ॾेई आवाज़ु लॻायो तूं आवाज़ु लॻायो अंबनि वारो केलनि वारो अची वेलो तूं इहो आवाज़ु लॻायो। कारी तैयब रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे जेको माण्हू इहो आवाज़ु पियो लॻाए अल्लाह मलाइकनि खे चवंदा मलाइको मुंहिंजे बाने जो ज़िक्र ख़ुदाबंदी जो सवाबु लिखो। कमु कहिड़ो पियो करे?